रूंडा सोट दिलावर छा थो चवे? तव्हां ही वरी कहिड़ो तमाशो शुरू कयो आहे? किबला मुंहिंजा बाबला, ॻाल्हि इहा आहे त न को ही ड्रामो आहे न को ही तमाशो। असुल ॻाल्हि इहा आहे त मां ई मुंहिंजो ई पुटु आहियूं अक जी काठी आंगुरु कब्ज़ो ऐं सही हाशिम ख़ान वारा आहिनि ॾाढा मुड़ुस। हाणे ख़बर त छा आहे, असुल हक़ीक़त ॿुधायां। ऐं सही हाणे हाशिम ख़ान ज़बरदस्ती डंडे जे ज़ोर ते मुंहिंजी न्याणीअ जो निकाह पंहिंजे पुठ पुट मुराद ख़ान सां थो कनि पिया। बाबा इन खे चइबो अथव पंहिंजा वेरी। वैसे ही कूड़ो आहे, कूड़े कूड़े जो पुट आहे। असल मसलो इहो आहे रेस त मूं पंहिंजी भेण खां उनजी धीउ जो संग मुराद जे लाइ घुरियो आहे। रेस अधी त राज़ी आहे, बाक़ी रूंडो पैसनि लाइ वात फाड़े वेठो आहे। बड़े तारा, अच्छा तारा, माना तुंहिंजे नज़रुनि में रूंडो एतिरो किरियल आहे? हाँ? तूं केतिरो किरियल आहीं या मूंखे चङी तरह ख़बर आहे रूंडा। माठ करे वे, आशम खे ॻाल्हाइण ॾे। आशम तूं ॻाल्हाए। वैसे इन संग जा असां खां पूरा 5 लख रुपया वरिता अथसि। भली रूंडे खां पुछा कयो। रूंडा छा इहा हक़ीक़त आहे? तो पंहिंजी धीअ जो संग टकनि ते विकियो। बाबला सच ने पुछो, हिकु वेलो खाऊं था, ॿियो वेलो बुख ते वेठा। मिस्कीन माण्हू बाबा, ग़रीब चिचियो पीउ पुट जी मां। असुल ॻाल्हि इहा आहे त हिन शख़्स पंहिंजी भेण जी हेल्प कई आहे। जेके 5 लख रुपया ॾिना अथसि न, उहे ॾाज जे लाइ पैसा ॾिना अथसि बाबा। ॾिना थे बिल्कुलु ॾिना थी, पंहिंजी भेण जी मदद कई थी बाबा। भई इहा त सुठी ॻाल्हि आहे। पोइ तूं रिश्ते खां इनकार छो थो करी? बाबा हिननि इन शर्त ते पैसा न आहिनि ॾिना त को संग ॾिजो। हाणे बाबा ही ज़बरदस्ती डंडे जे ज़ोर ते मूंखां न्याणीअ जो संग था वठनि, न्याणीअ जो संग। वैसे रूंडो कूड़ थो हणे। वारे तारा, अच्छा तारा, हाँ बाबा मञोसी। हाँ दा मां कूड़ थो हणां, कूड़ो कूड़े जो पुटु आहियां। भला मुंहिंजे छोरे खां त पुछी ॾिसो बाबा त इहा सची ॻाल्हि आहे या कूड़ी ॻाल्हि आहे। रे स बाबो कूड़ो, मां त चवां थो कूड़ो कूड़े जो पुट अथई। तेरे बूथे ने मां कूड़ो आहे। ओ बाबा मूं चयो त इहा ॻाल्हि सची कई अथई, हूअं त सॼो ॾींहुं कूड़ ॻाल्हाईंदो आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।